नाज़रीन खे लाड़काने में अपडेट कंदा हलूं त लाड़काने में मुराद वाहिण में मस्जिद के पेश इमाम के मुबैना तज़लील जो निशानो बणायो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, मुराद वाहिण में बासरन पारां अली ख़बरवासी माजिद अबड़ो जी दाढ़ी मुछूं ऐं भिरूं कूड़े तज़लील कई वई आहे। माजिद अबड़े जो चवणु आहे त पाड़े जे बासरन काराइं जो इल्ज़ाम लगाए मुंहिंजी तज़लील कई आहे। केतिरनि ई सालनि खां मदरसे में पढ़ाईंदो आहियां। बासरन अॻु बि धमकियूं ॾिनियूं हुयूं। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समूह खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाड़काने शहर के दड़ी थाने की हद में जेका है मस्जिद के पेश इमाम माजिद अबड़ो के मुबैना तौर रहवासिन पकड़े मथे जा वार दाढ़ी ऐं भिरूं उन जी मशूं जेके मुशूं आहिनि उहो कूड़े उनखे तज़लील जो निशानो बणायो आहे, उनखे मर्निंग करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ पाड़े वारनि उनखे माजिद अबड़ो खे ज़ख़्मी हालत में लाड़काने जी चाणका अस्पताल पहुचायो आहे इलाज लाइ ऐं उन में जेको आहे उते दाख़िल करायो आहे। उन मौक़े ते जेको माजिद अबड़ो आहे पेश इमाम उन ॿुधायो आहे त पाड़े जे बासरनि लियाकत खोखर, आमिर खोखर ऐं तारिक खोखर समेत 7 ॼणनि मुंहिंजे जेको आहे शराब पी ऐं मुंहिंजे मथां सुबुह जो सवेर तशद्दुद जो मूंखे निशानो बणायो आहे ऐं मुंहिंजा दाढ़ी वार ऐं भिरूं मुछूं कूड़े मूंखे तज़लील जो निशानो बणाया ऐं मुंहिंजे रड़नि ते पाड़े वारा उते पहुची आया ऐं मूंखे ज़ख़्मी हालत में उनजो चवणो हो त मूंखे अस्पताल दाख़िल करायो आहे। ऐं हिन ई हवाले सां जेको आहे उन मूंखे केतिरा ई दफ़ा धमकियूं ॾिनियूं। उन ई ॻाल्हियुनि उन जो वधीक इहो चवणो त मूंखे जेको तज़लील जो निशानो बणायो इन जो इंसाफ़ कयो वञे ऐं जेके जवाबदार जिन मूंखे तज़लील जो निशानो बणायो आहे उन्हनि खे जेको उहे बासरनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। इन ई हवाले सां अॻिली धुर जी जेको आहे लियाकत खोखर इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त सुबुह सवेर जेको आहे माजिद अली अबड़ो संदसि सोट ऐं रियाज़ मलाणो समेत 4 ॼणा जेको आहे घर में दाख़िल थिया। 2 तोला सोन ऐं 5 लख रुपया रोक रक़म चोरी करे ऐं असांजे न्याणीअ खे सां जेको आहे जिनसी ज़्यादतीअ जी उन्हनि कोशिशि कई, जंहिं ते असां हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। इन ई हवाले सां लाड़काने जो जेको SSP आहे इमरान अहमद रैशी उहो जेको आहे वाक़े वारे हंध ते पहुतो आहे। उन सां ॻाल्हि आहे त SSP इमरान कुरैशी जो चवणु आहे त वधीक हिन मामले जी जांच कई पई वञे ऐं बाद में जेको आहे हिन जी FIR कई वेंदी। जी महिरबानी मुंहिंजी रशीद अपडेट करण लाइ।